ए मासी शकीला एडा एडा शाबाश थई शाबाश अरे तू जेका काज कया ते में आऊं तो आयुस पर जड़े मुंह काज कयो वाह 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 काज तो खाई वई है पर घोड़ जो नाले तो आऊं छो वारे मासी शकीला वाह अरे अबा को काज में टूटी वई है छा जा दिमाग कम कोंदो कोने मासी वाक्य टूटो है तॾहिं त वठो वठ करियां पियो ॾिस तो काज कयो त सभिनि में आऊं आयुसि कोन आयुसि अरे हाँ तू आए वे पोइ मुंहिंजो मूं कहिड़ो ॾोह कयो मुंहिंजे काज में अची या खाधो ने बि सही मूं ॾिठो खाधो ने बि घोड़े ते में जाऊं छो अरे अबा ॻाल्हि ॿुध घर में मूं ॾेती नेती कई अरे 12 आईस भत जो घरा जा बोड़ वरती मूं हुन जा बि तोखे घोड़ जा पैसा ॾियां अरे पोइ अहिड़ो काज को था कयो जट त कोन आयो मासी शकीला काज मूं कयो को घर वारनि कोन कयो ख़र्च त मुंहिंजो थियो न मूंखे घोड़ ॾियां घर ॾिनी आहिनि अरे अबा हू बि अव्हां जो त घर हुओ मासी शकीला मथो छॾां अॻ में टुटो पियो आहियां चरियो थियो वियो आहियां हाणे दिमाग़ में किथे कम ई नथो करे मुंहिंजी जान छॾ बसि अरे अबा अव्हां खे केरु थो चए उधर ते अवी काज करियो असांजी फिटरी ॿियो छा थियो फिटरी ऐं अबा कारो आहिनि मोह अव्हां जहिड़ा मोह जेकॾहिं लोलंग काज कंदा टुटंदा पोइ माण्हुनि जे पोयां बुख खणो ढोड़ंदा बुणो मासीअ घोड़ कोन ॾिनी जुमे घोड़ कोन ॾिनी अबा कारो आहिनि मोह मासी काज करियां त ख़बर कोन्हे या पोइ मूं वांगुरु बुक खणी रुलियां पर टुटी कोन ऐं आऊं चरी आहियां तुंहिंजे वांगुरु थी काज करियां त मासी खुदा जे वास्ते जान छॾ वञी को ॿियो वञी पिन वञी जान छॾ ऐं अबा साओ आहिनि मोह आऊं मांगी वञा थी फार्मी कुकड़ जहिड़ा कल रात वाकई आऊं हिकिड़ी शादी ते वियो हुअसि न सही आहे पर उते छा हो मूं कोशिश ॾाढी कई त का छापर बापर हथ चढ़ियमि त पोइ तुंहिंजे लाइ नांग नमूनो करे अचां पर उहो यार उहो ॿिए अमरागड़ी खे चयुमि हुन छा कयो भत जूं ॿ जेको न प्लेटूं हुन थैली में विझी रखई तो रखई मुंहिंजे पेरनि जे हेठां मूं चयो हाणे ठीकु आहे वापसी में जीअं निकिरंदासीं मिड़ी अखि चुंब में जेको न खणी ॿाहिरि निकिरी वेंदुसि कमु हिकिड़ो ग़लति थी वियो हा उहो छा हो त जेको टेबल हो न जंहिं ते मानी असां खाधी हुई न त उहो हेठां कुतो पइजी वियो यकी थैली खणी हलियो वियो जी जी न हाणे वरी काज ॿिया थींदा न हुअमि तोखे ख़बर आहे शादी हाल में ईअं गिरी वेंदो आहियां हा न हा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सही आहे न ओह नो जी 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 न न अहिड़ो मसलो ई कोन्हे यकीन कर हा 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 हाणे ॿुध 2 मिंट थोरो होल्ड कर अमरा हिकिड़ो आयो आहे थोरो हुनजो को कमु आहे पोइ वरी ॻाल्हायूं था सही आहे हा चलो सही हा हा जी ॿुधाऊं त हूंदो ज़मीन ते हा यार आऊं फुटियुनि खे फुआरो पे करायो पोइ निकिरी आयसि हेॾां पहिरियों हाणे असल में आऊं तो ठाहियो कमु कहिड़ो आहे हुकुम ॾिस काज तुंहिंजा हेतिरा थिया तुंहिंजे पुटनि जो थियो तुंहिंजे ॿारनि जो थियो तुंहिंजे भाइटनि जो थियो मूं को गुसायो भाई करे छठियूं मूं तुंहिंजूं खाधियूं हा बचनि सां ईंदो हुअसि तो वटि सही पर मूं काज कयो जंहिंमें तो मूंसां हर तूं त खणी 5 माण्हू तोखे मूं दावत ॾिनी पर 5 माण्हू त कोन्हे तूं बि कोन आहे वाह 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 तो माण्हू खे यार हालत है तो माण्हू सां बाबा काज तुंहिंजे में आऊं आयोसि वॾी रश लॻी पई छा त तुंहिंजी राई हुई यार राई वॾी राई एॾी रश तुंहिंजे काज में हुई एॾी रश तुंहिंजे काज में हुई जो यकीन कर खाइण जे लाइ को टेबल खाली कोन आऊं विया मूंसां गॾु 4 माण्हू ॿिया बि हुआ रश बि तुंहिंजो आऊं थो बाबा रश बि 4 माण्हू तो मूंसां गॾु ॿिया बि हुआ पोइ यकीन कर मुंहिंजो हाणे संगत वारो माण्हू आहे ऐं जीअं माना हाल में एंट्री थियोसि न त आजा कंदड़ बीठा हुआ मामा जुमन पेंटर हो ठीकु आहे ॿियो उमामन हो सही हुआ न यानी ॿिन्ही खे टोपी पातलो कोन हुयूं हा न इहो उञाण अथई मूं छा कयो ऐं डायरेक्ट पुठियां वियोसि जिते माना मानी जी वध पे हली ॾिठुमि त यार संगत वारो माण्हू आहे हिते हिनजे थान साफ़ करण वारो केरु ई कोन्हे सही पोइ अदा आऊं 4 मूंसां गॾु ॿिया माण्हू असां हुते देगियुनि में थां हटी तुंहिंजा साफ़ कया थां पे साफ़ कया पर तुम्हारी घोर केॾां वई घोर छा लिखाया टाइम मिले त लिखाया न का शइ पछाड़ी कोन बती एतिरे हद ताईं माना फाइनल करे ॿाहिरि निकितो 3 ड्रम मूं बोर्ड जा भरिया उहे वरी हुननि खे मूं चयो हाणे हीअ रूम ख़राब बोर्ड आहे अवां खणी हलो उहे 3 ड्रम बोर्ड जा ऐं खणायसि तुंहिंजे भाई छा खायां अदा ॻाल्हि ॿुध ख़र्चो हमारे काज में 5 लख पर तुंहिंजो अवांजो घोरूं केॾां त बाबा घोरूं छा कया जैसे वांदा था तुंहिंजे लिखण वारा पेती घोरारी खणी निकिरी ऐं किथां लिखाया खणी घोर जा नाला कास्ट करियां त 1 2 3 माण्हू 3
ॿिया घोड़ूं केॾां त वयूं 5 लख मुंहिंजो ख़र्च केॾा आयो बाबा ये बेईमान माण्हू तो बाबा घोर ईअं न लिखंदो करो यार। मूंखे मुंहिंजी घोड़ ॾियो बसि जजी ॻाल्हि ई कोन्हे बसि मूड सां असां महिरबानी कई मोल कई हाणे वाई बि मूंसां मोल करियो न त पाण खे तो फासी ॾिया ॿियो छा करियां फांसी ॾिए चाहे मर वञी असां न न तुंहिंजे काज में आयासीं बाबा हिकिड़ो दोस्त सम्झी यार सॼो ॾींहुं मूं थां तुंहिंजा साफ़ कया न देगियूं तुंहिंजी साफ़ कयूं न इहा तुंहिंजी टे महिरबानी। ड्रम पूरा बोर्ड जा मूं भरिया न तुंहिंजा 3 ड्रम जेके माण्हुनि ख़राब करे हारिया पे न हा। मूं बचत करे भरिया पोइ केॾा कया आहिनि उहो मोरी विकिणी छॾिया हाँ? मतिलब त माना मुंहिंजो हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उबारो बोड़ा तुंहिंजे कम बाबा में कोन्हे। मूंसां महिरबानी करे मूंखे मुंहिंजी घोड़ ॾे बसि जजी ॻाल्हि ई कोन्हे बसि तोसां माण्हू अचे न ज़िंदगी न को तोसां खेंदुसि न को पीअंदुसि मुंहिंजी घोड़ मूंसां व्यवहार कर बसि यार पहिरीं तूं बि आहे न सॼो राज खाराए वे घोर मूंखे 3 ॾींहं ॾींदा 2 ॾींहं जाम सुभाणे 4 ॾींहं थींदो ॾींदोसि आउं ॾेई वियोसि न तूं त उहा बि कोन ॾिनी तो 3 ॾींहंनि खां पोइ ॾिनी न 3 ॾींहं ॾेई त वियोसि न त पोइ अञा 4 ॾींहं थियण त ॾे न फुटी जी चुंडाई कढां थो सुभाणे चुंडाई आहे फुटींदी पाण आउं छा करियां मूंखे कर्ज़ी था ॿधनि आउं केॾां त वञा तूं केॾां वञी ॿुधी मर कहिड़ी मूंखे घोरनी ने ठॻ करे आई वरी दिमाग़ तो ख़राब बाबा आउं करे चवां थो जजी ॻाल्हि कोन्हे मुंहिंजी मूंखे घोड़ ॾे बसि जजी ॻाल्हि ई अदा तुंहिंजी 300 मूंखे ॾिनल हुई तुंहिंजे लाइ पूरो राज तो खारायो 300 कोन्हे 350 ई त 350 ई हुनजे लाइ तूं 5 माण्हू 350 खारायो न मूं खणी 10 माण्हू खाराया त छा थी पियो तूं खाराया न मूं घणी पियो नुक़सान कयो त मूंखे नुक़सान भरे ॾे बसि नुक़सान कोन्हो मूं पीढ़ीअ ते पलांद वरितो ने हा हा पलांदो तो बोड़ बोड़ वारा सभु आऊं खणी होटल वारे खे ॾियासीं हा तॾहिं आउं टुटो आहियां इहे होटलनि ते ॿोड़ूं कमु आहे आउं बि तोसां वाइदो थो करे का काज कर 50 माण्हू वठींदो पोइ सभु ॿोड़ खणाईंदो अथई ही तोसां मुंहिंजो वाइदो आहे काज कयो आहे छा वरी मूंखे घोड़ मिली आहे हाणे लिखी पई आहे उमा बि ॾिनो ट्रिमरो 300 रुपया तंहिंजा आउं 3 काज खाई विया हर काजे जी घोड़ 100 रुपया लिखाई 3 काजनि जा 300 रुपया उमा बि ॾिनो ट्रिमरो जुमन पेंटर जेको हेॾो सारो वॾो चमक पटी जो दुकान लॻायो आहे सॼे काज में 150 रुपया घोड़ लिखाई वरी वल्लू वाजा छा पाण खे दादागिरी वाजा थो सम्झे मुड़ुस ठाउ को लिखाई आहे घोड़ 30 रुपया अरे 30 रुपये में चांहि जो कोप मिले थो जेको 30 रुपया लिखाई आहे किथां काज कमु किथां लो थियोसि इन खां सुठो आहे त काज करियां न हुआ काठिन वारे खे पैसा ॾियणा आहिनि शामियाने वारे खे ॾियणा आहिनि गोश्त वारे खे ॾियणा आहिनि डेकोरेशन वारे खे ॾियणा आहिनि त हाणे आउं केॾां वञा परेशान थी वियुसि आहियां मरी वियुसि सभु खाई आहे बिना घोर जे खाई आहे हाणे त वञा त केॾां वञा ज़ालिम खाई आहे अरे मुबारक शादी जो खाई विया ए छा खाई वे शादी कहे वे मुबारक हुजे ने दादा खाई विया दादा छा त खाई है खाई विया दा खाई हा त मानी तो शादी में आया हुआ सब खाई है खाई विया दादा घोड़ भी दिया ना बस अदा खाई विया तो मां गाल बता आखिर थियो छा अदा बस खाई विया अदा छा खाई है अदा मुर्गी खाई विया काठियूं खाई विया मैं खाई विया और जेको बोरू मानियूं सब खाई विया खाई है खाई विया खाई विया मुंहिंजो सभु कुझु खाई विया अब ॾिसो पिया उधर खाई उधर ते विया। काज करण वारनि जा हाल हे न हाणे खाई विया मेंटल थियो मेंटल खाई विया वञी दौड़ पाए ते सिकरियो उधर ते काज जल दब है अदा खाई विया हाणे वञा त केॾा वञा